सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मुझा प्यारा भाईरो, रबीउल अव्वल शरीफ जो मुबारक महीनो हली रहियो आ, हिन दुनिया में 1.25 लाख कमो बेश नबी आया। हर नबी इत्तला दींदो वियो त सरदारन जो सरदार अचण वारो आ, नबीयन जो इमाम अचण वारो आ। हर आसमानी किताब में वो तौरात हुजे या ज़बूर, इंजील हुजे या सोहफ़े मूसा हुजन, हर आसमानी किताब में, हर आसमानी सहीफे में मुझे लजपाल नबी जी सिफत सारा तारीफ लिखल हुई। दुनिया के इंतजार हुयो तो कदे मदीने वारो साईं। सुभान अल्लाह। सोने हबीब जूं अलामतूं निशानियों, महबूब जी सूरत, सीरत, इखलाक, ये सब आसमानी किताबन में रब लिखी छड़िया हुआ। ऐं नबीयन पंहिंजे कौमुन के, पंहिंजे उम्मतुन के बुधाए छड़ियो हो त सुहिणो नबी ईंदो, उन जूं ही सिफ़तूं हूंदियूं, ही शान हूंदा। ऐं हिन तरह सां मदीने वारे मीर जी विलादत मक्का मुकर्रमा में थींदी। सुभान अल्लाह। तो रात में जरे हजरत मूसा कलीमुल्लाह मदीने वारे मीर जी सिफत तारीफ पढ़ी तो चई तो मुझा मौला मुखे नबी बनायो थी, पर हावज मदीने वारे जो उम्मती बनाई। सुभान अल्लाह। सदा सदा बिठायो। हजरत मूसा कलीमुल्लाह साहिब तौरात पैगंबर उलुल अज़म रसूल या तमन्ना पियो करे त ए काश जे मोहम्मद मीर जो मां उम्मती हुजा। ऐं तू असा खुशबख्त खुश नसीब आयूं जे गाल जी नबीयन तमन्ना पे कई सा असा के मुफ्त में रब अता फरमाए। हर कौम के इंतजार हुयो तो मता वो नबी असा में अचे, असी उन जा गुलाम बणजूं। हजरत ईसा अलैहिस्सलाम तो इए चयो हुयो, इंजील जे नुस्खन में अज ताईं भी लिखियल आ। ईसा पियो चवे जेकरे मुझे वक्त में मोहम्मद मीर आयो तो मां साईं जी जुत्ती ठाहे मां पान रखंदुसि। सुभान अल्लाह। मां मोहम्मद करीम जो जुत्तियुनि जोड़ थींदुसि। ईसा रूहुल्लाह अल्लाह जो रसूल भी इहा तमन्ना पियो करे। पर अल्लाह ताला असां जे मथां इहो करम कयो, असां जे मथां इहो थोरो कयो जो सूरह आले इमरान जी आयत नंबर 164 मूं तव्हां जे साम्हूं तिलावत कई। इने में अल्लाह ताला हिन उम्मत जे मोमिनन खे इन थोरे इन एहसान जो यादगीरो ॾियारियो आहे। रब फरमाए थो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, अलबत्त तहकीक अल्लाह मोमिनन जे मथां थोरो कयो आ, मोमिनन जे मथां एहसान कयो आ, मोमिनन जे मथां वॾो बड़ो कयो आ। ओ मुंहिंजा मौला वड़ त तुंहिंजा घणा, थोरा त तुंहिंजा घणा, गणियूं त गणण खां घणा, ॻायूं त ॻाइण खां घणा, लिखूं त लिखण खां घणा। मुंहिंजा मौला हुस्न ॾिनई, जवानी ॾिनई, बच्चा ॾिनई, सिहत ॾिनई, खीर ॾिनई, पुट ॾिनई, एॾा थोरा कयई जो थोरा न थोरा मूते मारूड़न जा भलायूं ऐं भेरा ऐं गणियूं गणी, जिसके तेरा
ओ मुंहिंजा मौला तुंहिंजा थोरा ॻणण खां घणा आहिनि भला इहो कहिड़ो थोरो आहे जंहिंजो तो क़ुरान में यादगीरो ॾियारियो आहे लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन मोमिननि जे मथां मूं रब थोरनि खां वॾो थोरो एहसाननि खां वॾो एहसान करे छॾियो आहे ओ मुंहिंजा करीम रब इहो कहिड़ो थोरो आहे रब फरमायो इज़ बास फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम इहो थोरो इहो आहे जो उन्हनि जे जानियुनि मज़ा हिकिड़ो रसूल मूं उन्हनि ॾे मोकिलियो आहे पंहिंजो हबीब उन्हनि जे जानियुनि मां यानी इंसानी शबीह में इंसानी सूरत में जेको नूर वारो आहे उनखे इंसानी रंग रूप में इंसानी शबीह में इंसाननि खे सुधारण जे लाइ मूं रब उनखे बशरियत जे रूप में मोकिलियो आहे इहो ई मूं रब जो वॾे खां वॾो थोरो आहे सुभान अल्लाह मौला इहो तुंहिंजो थोरो अखियुनि ते पर जेको रसूल असां ॾे मोकिलियो अथई मोकिलियो छाजे लाइ इहो थोरो कई छो रब फरमायो यतलू अलैहिम आयाती मुंहिंजो हबीब मोमिननि ॾे आयो आहे उन्हनि खे अल्लाह जूं आयतूं पढ़ी ॿुधाईंदो पाण सां गॾु क़ुरान खणी मूं रब जो कलाम खणी आयो आहे मोमिननि खे पंहिंजे उम्मतियुनि खे मूं रब जो पाक क़ुरान जूं आयतूं पढ़ी ॿुधाईंदो सुभान अल्लाह वयुज़क्कीहिम ऐं उन्हनि खे पाक बणाईंदो उन्हनि जे ज़ाहिर खे उन्हनि जे बातिन खे पाक बनाइण जे लाइ मूं पंहिंजो रसूल मोकिले तव्हां ते थोरो करे छॾियो आहे सुभान अल्लाह मुंहिंजो नबी तव्हांखे पाक बनाइण आयो आहे पाण बि पाक आहे त पंहिंजी उम्मत खे पंहिंजे ग़ुलामनि खे पंहिंजे मोमिननि खे बि पाक बनाइण आयो आहे सुभान अल्लाह वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा ऐं मोमिननि खे किताब सेखारण आयो आहे ऐं हिकमत ऐं दानाई सेखारण आयो आहे इहो मुंहिंजो हबीब तव्हांजे लाइ थोरो एहसान बणिजी आयो सुभान अल्लाह वइन कानू मिन क़ब्लु लफी दलालिम मुबीन महबूब जे अचण खां अॻ में उहे चिट्टी गुमराही में हुया खुलियल गुमराही में हुया उहे कुफ्र में अंधकार में पियल हुया पर मुंहिंजो हबीब आयो उन्हनि गुमराहियुनि मां कढी उन्हनि खे हिदायत ॾेखारण आयो सुभान अल्लाह मुंहिंजो हबीब आयो नितोरनि खे सदोरो बनाइण जे लाइ निभागनि खे सभागो बनाइण जे लाइ सुभान अल्लाह जहन्नमियुनि खे जन्नती बनाइण जे लाइ मुंहिंजो महबूब तव्हां ॾे आयो आहे ए मोमिनो तव्हां ते मूं रब जो इहो थोरो आहे एहसान सुभान अल्लाह इहे न चई त लक़द मन्नल्लाहु अलल मुस्लिमीन मुसलमाननि ते थोरो आहे इहे न चई त इंसान ज़ात ते थोरो आहे इहे न चई त ज़मीन वारनि ते थोरो आहे रब फरमायो त मोमिननि ते मुंहिंजो थोरो आहे सुभान अल्लाह थोरो उन ते कबो आहे जेको गुण ॻाए न जी एहसान उन ते कबो आहे जेको मञे जेको उन जो क़दुरु करे उहो एहसास रखे त मूं ते थोरो थियो आहे ओ मिठा इहा ख़ूबी सिर्फ़ मोमिननि में आहे मोमिन ई थोरो मञंदा आहिनि मोमिन ई गुण ॻाईंदा आहिनि सुभान अल्लाह पोइ जेकॾहिं तो ते को थोरो करे तो ते को एहसान करे जे वाकई भी तू मोमिन नहीं तो सारी जिंदगी उन जा गुण गाईंदे रहे उनके चाह प्यारी हुई
अदा हिन मुखे मानी खाराई हुई हिकड़ो वक्त हुयो मुखे कर्ज जी जरूरत हुई मां परेशान हुयुसि फलाणे माण्हू मुखे 500 रुपया कर्ज ॾिनो सॼी ज़िंदगी यादि रखंदो जेको मोमिन हूंदो सुभान अल्लाह मुनाफिक माण्हू खाईंदो बि वरी गिला बि कंदो मानी ताजी खाई वरी निकिरंदो चवंदो ॿोड़ ई सुठो न हो बूटी मूंखे कोन मिली लूण बि कोन सही हुयुसि मिर्च बि सही कोन हुयुसि खाईंदो बि वेंदो पेनीम को गिला बि कंदो वेंदो मुनाफिक थोरो न मञंदो आहे मोमिन नंढड़ी ॻाल्हि जो थोरो करीसि सॼी ज़िंदगी मञंदो आहे शुक्रिया बजा आणींदो आहे अल्लाह बि फरमाए थो त मुस्तफ़ा सभिनी जे लाइ रहमत बणायो अथमि वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन हबीब तोखे जहाननि जे लाइ रहमत बणायो अथमि काइनात वारनि जे लाइ रहमत हिन पर इए न थी त काइनात वारनि ते थोरो कयो अथमि थोरो सिर्फ़ मोमिननि ते सुभान अल्लाह हाणे जॾहिं रबीउल अव्वल ईंदो आहे त ॾिसजे त मोमिन कहिड़ा आहिनि ऐं मुनाफ़िक कहिड़ा आहिनि जेके थोरो मञंदा जेके एहसान मञंदा जेके गुण ॻाईंदा सम्झ त इन्हनि में मणिया आहे सुभान अल्लाह जेॾीमहिल रबीउल अव्वल जो महीनो ईंदो आहे त मोमिन ख़ुशियुनि में टिड़ंदा उन्हनि जा चेहरा बहकंदा खिलंदा मुरकंदा घरनि ते बतियूं बिजलियूं लॻाईंदा रोशनियूं कंदा मीलाद जा लंगर पिया कंदा दोस्तनि खे मुबारकूं ॾींदा अबा एॾो ख़ुशि आई अबा छो न ख़ुशि थिया जो मुंहिंजो यार आयो दिलदार आयो मदीने वारो सरदार सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं हो बूथ चिॿा शिकिलियूं बुछड़ियूं ख़र्च ॿिया कनि पर सड़ंदो ई वधंदो मीलाद ॿिया मल्हाइनि तकलीफ़ हिन खे थींदी हेॾा शामियाना हेॾा झंडा हेॾा लकड़ियूं हे छो लॻायूं अथनि ही फुज़ूल ख़र्ची आहे इहो ग़रीबनि ते ख़र्च कयो आहे तूं त ग़रीबनि खे अॼु वेठो सुभान अल्लाह जेके इहे दुकान वठींदो बनियूं वठींदो इहे ग़रीबनि ते ख़र्च कर न छो थो दुकान वठी अहिड़ो ग़रीबनि जे लाइ फाटी पियो ई तूं असल में ॻाल्हि इहा आहे त अंदर में पुग़्ज़ आहे अंदर में मदीने वारे सां कीनो आहे ॻाल्हि न थी वञे पोइ ग़रीबनि जो बहानो कंदो आहे सुभान अल्लाह ओ मिठा ये सड़न वारा सड़ंदा रहंदा पर ईमान वारा जेकी मोमिन हिन जंते अल्लाह फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन मोमिनन ते मुझो थोरो आ उहे मोमिन थोरो मञंदा आहिनि मीलाद मल्हाईंदा आहिनि ख़ुशियूं सुभान अल्लाह अल्लाह जो शुक्र आहे हिते सिर्फ़ मोमिन ईंदा आहिनि ऐं मां बि हर कंहिंजे चेहरे खे वेठो ॾिसंदो आहियां सुभान अल्लाह सुन्नियुनि जा चेहरा ईअं गुलाब जे गुल वांगुरु टिड़िया पिया हूंदा आहिनि जॾहिं मदीने वारे जी ॻाल्हि थींदी आहे त हियांव पिया ठरंदा आहिनि मुंहं पिया मुरकंदा आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो जेको मदीने वारे साईं जी ख़ुशी मल्हाईंदो आहे अल्लाह बि उनखे ज़िंदगी ख़ुशियुनि सां भरे छॾींदो आहे सुभान अल्लाह जेको मुंहिंजे आका जे अचण ते ख़ुशि थिए थो न अल्लाह पाण बि उनखे ख़ुशियुनि जा दर खोले छॾींदो आहे छो त मदीने वारे साईं जो अचण का मामूली ॻाल्हि न हुई ही को मामूली वाक़ियो न हुयो सोने नबी जो अचण पूरी काइनात वारनि जे लाइ हिकिड़ो वॾो अल्लाह जो एहसान थियो सुभान अल्लाह सीरत हलबिया जे अंदर इमाम हलबी
रिवायत आने थो वकानत तिल्क सनतुल्लती हुमिल फीहा बिरसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युकालु लहा सनतुल फतह वल इब्तिहाज सुभान अल्लाह فإن قريشا كانت قبل ذلك في جدب وضيق عظيم हुजूर जी आमद खां अॻ में कुरैश ॾाढी तंगी में हा, माली तरह परेशान हुया, मुल्क में मींहं न उठा हुया, अरब परेशान, अजम परेशान, मींहं न उठो, ज़मीनूं सुकी ठोठ थी वियूं, वण सुकी विया, पोखूं सुकी वियूं, माल परेशान, माल हीणा डुबरा थी विया, माण्हू डुकरनि जे करे परेशान हुया, खल्क खुदा जी हैरान परेशान सरगर्दान हुई। पर जीअं हुजूर पंहिंजी अम्मड़ जे पेट मुबारक में आया ऐं रहमत जा दर खुलण शुरू थिया। सुभान अल्लाह अल्लाह अञा विलादत थी नाहे, हुजूर दुनिया ते अञा आया नाहिनि, अञा पंहिंजी अम्मड़ जे पेट में हुमिल फीहा बिरसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी अम्मड़ जे पाक हमल में आया, पेट मुबारक में आया त रहमत जा दर खुली विया, मींहं वसण शुरू थी विया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं उन साल जो नालो रखियो सनतुल फतह वल इब्तिहाज, कुशादगी वारो साल, फोटहड़े वारो साल, खुशियुनि वारो साल। सुभान अल्लाह छो त जीअं मुंहिंजे सोणे नबी जी अम्मड़ जे पेट में जलवागरी थी, 9 महीना पहिरीं रजब खां वठी 12 रबीउल अव्वल ताईं 9 महीना मदीने वारा साईं पंहिंजी अम्मड़ जे पेट में रहिया, ऐं वरी 12 रबीउल अव्वल ते विलादत थी। इहो दौरानियो छा थियो जो हर पासे रब मींहं वसाया, बारिशूं वसायूं, आसमान पंहिंजे रहमत जा दर खोलिया, ज़मीन फोटाड़ा फुटाइण शुरू कया, वैरान पट आबाद थियण लॻा, जबल नदियूं वायूं माथरियूं, हर पासे सरसब्जी शावल शादाब थी वई, जेके सुकल वण हुया सावा थी पिया, बिना मेवे जे वण हुया अण मुदायता मेवा झले बीठा। खानपुर महर में किथे किथे को अंब जो गोवण बीठो त हींअर घोड़ो लॻो पियो आहे, न को पन साओ, न को अंब, उन ते मेवो, न अंब न अंबड़ी। पर जीअं मदीने वारे साईं जी अम्मड़ जे पेट में आमद थी, ओचितो वणनि में सावक अचण शुरू थी वई, अणमुदायता मेवा झले बीठा, माण्हू परेशान। भाई हींअर त खजूर जी मौसम बि कोन्हे, ही खजूर किथां अची वियो, हींअर अंगूर इंजीर जी मौसम नाहे, ही अणमुदायता मेवा किथां अची विया। आसमाननि तां ऐलान पिया थियनि त दुनिया वारो हैरत में न अचो, अल्लाह जे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी आमद आ। पुछंदा आहिनि त मीलाद छा मल्हायो, दलील कहिड़ो आहे, कंहिं मीलाद मल्हायो? पुट मीलाद जी शुरूआत करण वारो जब्बार रब्बुल आलमीन पाण शुरूआत जे कई न। असां बांगड़ा आहियूं, असां इंसान आजिज़ आहियूं, पंहिंजे हाल सारू जी साईं, जेके जेतिरी तौफ़ीक़ हूंदी ओतिरो मीलाद मल्हाईंदो, पर अल्लाह जेको मीलाद मुस्तफ़ा जे आमद जी ख़ुशी दुनिया वारनि खे ॾेखारी, सा छा हुई जो फ़अख़दरतिल अर्द, पूरी धरती साई थी वई, पूरी धरती सरसब्ज़ आबाद थी वई,
हमलतिल अशजार ऐं वण मेवा ॾियण शुरू कयूं वाताहुमुर रगद मिन कुल जानिबिन मींहं बरसातूं रोज़ी हर पासे ॾांहुं दर खुली विया फी तिल्क सना वो पूरो साल रब जे तरफां वंड वंड बारया इनाम इकराम विरहाए बारया सुभान अल्लाह पूरो साल पूरी धरती के रब सरसब्ज आबाद कयो सुकल वण रब सावा कया वक़द अज़िनल्लाहु तिल्क सनत लिनिसाइ दुनिया ऐं यहमिलन ज़ुकूरा रब जो आर्डर थियो इज़्न मिलियो हुक्म मिलियो त हिन साल जेका बि औरत हमल वारी थींदी उनखे पुट ॾींदुसि पुट जेकी बि औलाद जा आसाइता हुया पुटनि जी उम्मीद रखण वारा हुया औलाद न पे थियो कन खे रुगे नियाणियूं पे थियूं पुटाणो औलाद न थियो अल्लाह फरमायो त मुस्तफ़ा करीम जे सदके हड़नी जे पुट ई पुट पुट ई पुट तूं लड्डू विरहाईंदे तू जलेबियूं या बूंदियूं विरहाईंदे मीलाद जी ख़ुशी में तू नंगर जा पाटला ठाहे ग़रीबन खे खाराईंदे मीलाद जी ख़ुशी में पर अल्लाह मीलाद जी ख़ुशी में पुट ई पुट विरहाया सुभान अल्लाह हाँ अहिड़ी ॿी ख़ुशी थींदी हाँ पुछे तो दलील कहिड़ो आहे न मुंहिंजो दलील हुनखे कंदो ज़लील अल्लाह चओ सल्लल्लाहु अलैहि या अल्लाह तबका शजरतुन इल्ला हुमिलत को बि वण न बचो जंहिंखे अल्लाह ताला मेवेदार सरसब्ज़ ऐं शादाब न बणायो वला ख़ौफ़ुन इल्ला आद अमना जंहिंखे बि ख़ौफ़ हो डप हो परेशानी हुई अल्लाह उनखे अमन ॾिनो सुकून ॾिनो राहत ॾिनी सुभान अल्लाह परेशान हालन जूं रब परेशानियूं लाथियूं गमगीनन जा रब गम लाथा मिस्कीनन खे रब खुशहाल बणायो बे औलादन खे रब पुट ॾिना नामुरादन जूं रबियुल अव्वल जो ॾींहुं न पूरो साल पूरो साल आयो रब जो हबीब उपकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया हिकिड़ा पढ़नि था हिकिड़ा चुप कई वेठा अल्लाह तव्हांखे ॻाल्हि वणे थी अलाए नथी वणे जंहिंखे वणे थी हथड़ा मथे करे मोहबत मां लोॾे ये हथ भी क़यामत में शाहिदी ॾींदई आयो रब जो हबीब पुकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया चओ खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार अम्मा आमिना जो घर सारो मक्के जो शहर दरियूं दीवारूं ऐं दरजा ॾेका ॾेकर नज़र आयो तन जो तबीब महकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया सुन्नियुन जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया करमाबाद वारन जा नसीब बेड़ा पार थी वया आयो रब जो हबीब उपकार ओ अम्मा हलीमा जो भाग आई मक्के वारे बाग सुभान अल्लाह ओ पोती महबूबाणे माग लाते सीने सां सभा सुभान अल्लाह खई लालणो लबी
चिमकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया आयो रब जो हबीब हुबकार थी वया थियो नूर जो ज़ूर अम्मा ॾिठो कोन सूर जेॾी महिल माई जो विम थींदो आहे त उन जे लाइ मौत ऐं ज़िंदगी जी घड़ी हूंदी आहे केतिरियूं मायूं वेचारियूं विम जे सूरनि में मरी बि वेंदियूं आहिनि ॿार ॼमंदो आहे अॼुकल्ह त वरी डॉक्टरियाणियूं वेठियूं आहिनि ऑपरेशन थियूं कनि ॿार जो ॼमण औरत जे लाइ विम जा सूर ज़िंदगी मौत जी कशमकश हूंदी आहे पर अम्मा आमिना थी फरमाए त मुंहिंजो बच्चो मोहम्मद पाक आयो अल्लाह जो कसम मूंखे सूर न थिया दर्द न थिया मुंहिंजे वजूद मां त रुॻे थियो नूर जो ज़ूर अम्मा ॾिठो कोन सूर थियो नूर जो ज़ूर अम्मा ॾिठो कोन सूर थिया दर्द कुलई दूर ख़ुशियूं कयूं हरहू चयो हर कंहिं ग़रीब त करार थी वया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया जा नसीब बेड़ा पार थी वया आयो रब जो हबीब हुबकार थी वया आयो रब जो हबीब हुबकार थी वया खुलिया सुन्नियुनि जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया जा नसीब बेड़ा पार थी कई कर मुलाद ईद मिली सात सईद रब हमीद मजीद ॾिनी नेमत जी नवीद थिया वाहर वरीब थिया वाहर वरीब बेकार थी वया खुलिया आशिकन जा नसीब बेड़ा पार थी वया आयो रब जो हबीब हुबकार थी वया मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन मुंहिंजो नबी तव्हां ॾे हिदायत वारो रस्तो खणी आयो क़ुरान खणी आयो तव्हांखे हिकमत दानाई सेखारण आयो वइन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन मुस्तफ़ा जे अचण खां अॻु में उहे चिटी पथरी गुमराही में हुया उहे खुलियल गुमराही में हुया उहे हुया जेके बुतनि खे पूजींदा हुया हथ जूं मूर्तियूं ठाहे उन्हनि जे अॻियां सिर झुकाए चवंदा ही असांजो ख़ुदा वाइल ऐं आस ॿ मर्द औरत हुया उन्हनि बैतुल्लाह जे अंदरि हिक ॿिए में कारो मुंहुं कयो बदकारी कई रब ॾमिरजी पियो बैतुल्लाह जी हुननि बेहुरमती कई अल्लाह खे कावड़ाई ॿिन्ही मर्द खे औरत खे रब पत्थर बणाए छॾियो हिननि वरी निभागनि छा कयो त उन्हनि पत्थर जेके ज़िना जे करे ख़ुदा जे ॾमर में मुब्तला थी विया न उन्हनि खे वरी पूॼण शुरू कयो जो हे असांजा ख़ुदा आहे उन मर्द खे उन औरत खे ख़ुदा बणाए पूजा करण सजदा करण शुरू कयो जहालत उन्हनि जी ॾिसो न हू ख़ुदा जे ॾमर में इंसान मां पत्थर थी विया हिननि वरी उन्हनि खे ख़ुदा बणाए पूजा करण शुरू कई एॾी गुमराही में हुया उहे जंग कंदे लड़ाई कंदे माण्हू जो रत हारींदे देर न कंदा हुया पंहिंजे नियाणियुनि खे जेरे खॾुनि में पूरे छॾींदा हुया पंहिंजे नियाणियुनि जा कंध मरोटे पंहिंजे नियाणियुनि खे मारे छॾींदा हुया एॾा पत्थर दिल हुया
हुननि जी ज़मीन पथरेली हुई, पत्थरनि में रही रही हुननि जूं दिलियूं बि पत्थर वांगुरु सख़्त बणिजी वियूं हुयूं। पर मुंहिंजो लॼपाल नबी आयो, उन्हनि जे पत्थर दिलुनि खे मेण बणाए। मुस्नद दारमी में रिवायत आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन कचहरी में वेठा आहिनि। हिकिड़ो माण्हू आयो, हुज़ूर जन जे ख़िदमत में अॻियूं अचे वेठो आहे। पंहिंजे क़ौम जो चङो मुड़ुसु हुयो, पंहिंजे कबीले जो सरदार हुयो। हुज़ूर जन खे अर्ज़ करण लॻो, या रसूल अल्लाह, अव्हां जे अचण खां अॻु में असां वॾी गुमराही में पियल हुयासीं। महबूब, अव्हां अची असांखे इंसानियत सेखारी आहे, अव्हां अची असांखे इंसान बणायो आहे। असां त उहे हुयासीं जो पंहिंजे नियाणियुनि खे पंहिंजे हथनि सां पूरे छॾींदा हुया। साईं फरमायुसि त भला पंहिंजे नियाणियुनि खे पूरींदे या पंहिंजे क़ौम जे नियाणियुनि खे पूरींदे? चई, या रसूल अल्लाह, 70 नियाणियूं पंहिंजे क़ौम जूं मूं पाण पूरायूं हुयूं। 70 नियाणियूं। हिकिड़े भेरे मूं पंहिंजी नियाणी खे बि पाण पंहिंजे हथनि सां पूरियो हुयो। हबीबन फरमायो, उहा मूंखे ॻाल्हि करे ॿुधाए। दारमी शरीफ़ जी हदीस आहे। वो शख्स चवण लॻो, या रसूल अल्लाह, मां सफ़र ते वञा पियो, मुंहिंजी घर वारी हमल सां हुई, उमेद सां हुई। मां सफ़र ते वियुसि, ज़ाल खे वसीयत कयमि, मूंखे कुझु महीना सफ़र में लॻी वेंदा। जे पुट ॼमई त फलाणो नालो रखजांइ, जे नियाणी ॼमे त उनखे कंधु मरोटे मारे छॾजांइ। मां आंगण ते नियाणी अचे न ॾिसां। हू ईअं सम्झंदा त नियाणी वॾी थींदी, उनजो संग को घुरण ईंदो, पंहिंजी नियाणी कंहिंखे परनाए ॾियण उहो पंहिंजे लाइ ऐब सम्झंदा, आर सम्झंदा हुया, पंहिंजी बेइज़ती सम्झंदा हुया। चई, मूं घर वारी खे वसीयत कई, नसीहत कई त जे नियाणी ॼमई त मारे छॾजांइ, मां अंगण ते अची नियाणी न ॾिसां। या रसूल अल्लाह, आउं सफ़र ते हलियो वियुसि, मुंहिंजे पुठियां मूंखे नियाणी ॼाई, पर मुंहिंजी ज़ाल खे ख़बर हुई त मां बेरहम आहियां, नियाणी खे मारे छॾींदुसि। हुन छा कयो जो नियाणी खे पलजण जे लाइ ॿाहिरि माइटनि अज़ीज़नि में छॾे ॾिनई। नियाणी ओॾे पलबी रही। मां जॾहिं सफ़र मां मोटियुसि, पुछा कयो में त छा ॼाओ? चई, मुअल पुट ॼाओ। मूं चयोमांसि, मुअल पुट ॼाओ। मुड़ुसु ख़ामोश थी वियो। पोइ चवे थी त नियाणी पलबी रही, तव्हांजो नियाणी जवान थी, बालग थी। हिकिड़े ॾींहुं नियाणी आई मुंहिंजे घर, नियाणी आई, या रसूल अल्लाह, आउं बि पंहिंजे ॿाहिरों जीअं पंहिंजे घर आयुसि त हिकिड़ी नियाणी जंहिंखे हया जी चादरी मथां पातल हुई, अदब सां अची मुंहिंजे पेरे पई आहे, न्याज़ निवड़त सां मिलण लॻी आहे। हुनजो अदब एतिराम ॾिसी मूंखे अजब लॻो, हैरत लॻी। ज़ाल खां पुछुमि त हीअ नियाणी कंहिंजी आहे, हेॾे अदब सां मूंसां मिली रही आहे? मूंखे चई त जे तूं मूंखे माफ़ी ॾी त हक़ीक़त ॿुधायां। मूं चयो, माफ़ थई, ॿुधाए छा ॻाल्हि आहे? चई, फलाणे वक़्त में जॾहिं तूं सफ़र ते वें पे, मां हमल वारी हुयसि, इहा नियाणी ॼाई। या रसूल अल्लाह, जेॾी महिल मूंखे ख़बर पई त या मुंहिंजी नियाणी आहे, मुंहिंजे तन बदन खे बाहि लॻी वई। मूं चयो, छोकिरी जवान आहे, इझो थो को संग घुरण जे लाइ मूं वटि मुंहिंजे अंगण ते अचे। मां पे दिलि में सलाह कई त कीअं इन नियाणी खे मारियां, क़त्ल कयां, पर ओॾी महिल त कावड़ ज़ब्त करे वियुसि, ज़ाल जे अॻियां इज़हार कोन कयुमि। पोइ नियाणी घर में रहण लगी। कुछ महीना गुजरिया, ज़ाल के चयो मैं न्याणी के तैयार कर त माइटन नो चक्कर ॾियारे अचांस। या रसूल अल्लाह, हबीबन सां ॻाल्हि पियो करे।
सोना हबीब बुधन पिया जी या रसूल अल्लाह जेडी मल न्याणी के तैयार करे ऐं घोड़े ते चाड़े मां वठी हलण लगुस त मूं हिकड़ी रस्सी भी खई ऐं मूं हिकड़ी खोटण वारी कोडर भी खईया बेल्टो जेको उन दौर में खोटण जो औज़ार हुयो वो औज़ार मिट्टी खोटण जो भी खयुम ऐं मां उन न्याणी के सवार करे हलण लगुस त न्याणी चिताए उन रस्सीअ खे पई ॾिसे उन खोटण वारे औज़ार खे पई ॾिसे आखिर मूंखां पुछण लगी त बाबा ही शय अवां छाजे लाइ खई आहे मुंहिंजो पुट सब्र कर सफ़र में मतां कंहिं इन शइ जी ज़रूरत पइजी वञे या रसूल अल्लाह अॻिते हलंदे मूं वो रस्तो छॾे झंगल ॾे घोड़े खे वरायो त न्याणी रोअण लॻी बाबा मुंहिंजे नानाणनि जो रस्तो त ही आहे मां हेॾे झंगल ॾे काॾे था वञो मूं ज़ोर सां लपाट हईमांसि बंदि कर ज़बान छोरी अॼु तुंहिंजे ज़िंदगी जो आख़िरी ॾिहाड़ो आहे अॼु तोखे क़त्ल कंदुसि अॼु तोखे मारींदुसि या रसूल अल्लाह जेॾी महिल झंग में पहुतासीं न को ॾिसण वारो न ॿुधण वारो न रण ॿुधे न दाह ॿुधे न को न्याणी जी मदद जे लाइ अचे उन झंगल में अची मूं न्याणी खे घोड़े तां लाहे उन जा हथ पेर रस्सीअ में ॿधा मां खॾ खोटण शुरू कई ऐं न्याणी इलाज करण लगी मिंठू करण लगी ओ मुंहिंजा बाबा मूं तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे मुंहिंजा बाबा तुझे घर न रहंदसि तुझी मानी न खाईंदसि तोखो कपिड़ो लटो न घुरंदसि मूंखे साह जींदा न ॾे मूंखे मार न या रसूल अल्लाह जीअं उहा रोए पई तीअं मुंहिंजी दिलि में तर सख़्त थींदी पई वञे ॿ टे लपाटू हणांसि वरी खॾ खोटिया या रसूल अल्लाह जेॾी महिल खॾ माण्हू जे पूरण जेतिरी ठही वई हाणे उन न्याणीअ खे उन खॾ में उछलाइण लॻुसि त मूंखे सॾु करे चवे पई बाबा मां मारियांसि वरी बि सॾे पई बाबा हालांकि उनखे मारिया बि मां पियो पूरिया बि मां पियो पर वरी बि सॾड़ा मूंखे पई करे जेॾी महिल हिन इहे लफ़्ज़ चया हुज़ूर जे पाक अखियुनि मां रोड़ा हुज़ूर ज़ारो कतार रोअण लॻा सहाबनि चयोसि बंदि कर पंहिंजे किसे खे ॾिसी नथो अलाह जो हबीब कीअं रोई रहियो आहे हुजूर फरमायोसि जेॾी महिल तूं उनखे पूरी पियो पोइ छा पई चवे जेॾी महिल उनखे दफ़नाई पियो छा पई चवे चई या रसूल अल्लाह मां उनखे बेरहमी सां मिटी पियो मथो वरायां ऐं हूअ पई चवे मुंहिंजा बाबा मुंहिंजा बाबा वइन कानू मिन कबलो लफी दलाल मुबीन कुरान तो फरमाए तो वे खुली गुमराही में हुआ चिट्टी गुमराही में हुआ पर मुझे हबीब अचे उन्हनि के इंसानियत सेखारी हया सेखारियो तरसोई बाझ सेखारी बच्चन ते बाझ करणो अबे अमड़ जी इज्जत एहतराम करणो ओड़े पाड़े जो नंगन न्याणियुनि जो जे हया सेखारियो त मदीने वारे मीर सेखारियो हुजूर अचे उन
माहौल में जिते रहम न हो, बाज न हुई, तरस न हुयो, मुझे लजपाल नबी अचे उन्हनि खे दीन सेखारियो, इस्लाम सेखारियो, उन्हें कठोर दिल माण्हुनि खे रहम वारो, बाज वारो बणायो त दिलबर मोहम्मद बणायो। सुभान अल्लाह। हाँ? मिठा या अरबन जी हालत हुई, पर अजम में असांजे हिननि मुल्कनि में बि ज़ुल्म जी बाहि भरियल हुई, हर पासे बेरहमी हुई, पर दिलबर मोहम्मद अची सॼी काइनात खे रंग लाथो, सारी इंसान ज़ात खे इस्लाम दीन हया बाज सेखारी। हिन दौर में दुनिया में जेको बाज रहम आहे, भली ख़ैर मुस्लिम आहिनि, काफ़िर आहिनि, पर उन्हनि खे बि जेका इंसानियत उन्हनि में आहे, मदीने वारे साईं जी तालीम जो असर। सुभान अल्लाह। बेशक। हाँ ॿुधायो पोइ अहिड़े नबी जे अचण जी ख़ुशी कभी या न कभी? रहमत आलम नूरे मुजस्सम आका आयो, खुशियों मल्हायो, खंड मिसरियूं ऐं खीर विरायो, खीर विरायो, आका आयो, खुशियों मल्हायो, खंड मिसरियूं ऐं खीर विरायो, खंड मिसरियूं ऐं खीर विरायो, आका आयो, खुशियों जंहिंजी पेशानी नूर निशानी सुभान अल्लाह। है, जंहिंजी पेशानी नूर निशानी, शान शाहानी राज रब्बानी, मदनी मिठो मौला मिलायो, खुशियों मल्हायो, आका आयो, खुशियों मल्हायो, खंड मिसरियूं ऐं खीर विरायो, आका आयो, खुशियों मल्हायो, ओ रहमत आई, बरकत आई, थी वई सभिनि जी सोली सणाई, जग खे ॿुधायो ऐं गुण ॻायो, जग खे ॿुधायो ऐं गुण ॻायो, आका आयो, खुशियूं मल्हायो, ओ चेहरा मोमिन मुर्कने, चेहरा चिमकने, सुभान अल्लाह। मोमिन मुर्कने, चेहरा चिमकने, आशिक ईद सईद पिया कने, पर शूम माण्हुनि आहे शर्मायो, आका आयो, खुशियूं मल्हायो, ताज मथे ते ख़त्म नबूवत, सुभान अल्लाह। जंहिंजी रिसालत ताईं क़यामत, अशरफ अकरम आज़म आयो, आका आयो, खुशियूं मल्हायो, मिठा ॿ कम करणा आहिनि, ॿ जेके मोमिन आहिनि उन्हनि खे ॿ कम लाज़मी आहिनि। जी ये साईं। कयो त चवां, अल्लाह जी साईं। कयो त चवां, मोमिन हथ मथे खणी चओ त कंदासीं। अल्लाह। पहिरियों मदीने वारे साईं जे अचण जी ख़ुशी ज़रूर मल्हाइजो, मीलाद ज़रूर मल्हाइजो, जेतिरे क़दुरु थी सघे, जेतिरी रब तव्हांखे ताक़त तौफ़ीक़ पहुच ॾिनी आहे, पंहिंजे हाल आहर मुस्तफ़ा जे मीलाद जी ख़ुशी मल्हाईंदो। कहिड़ा कहिड़ा मल्हाईंदो? ॿिए नंबर ते जेको क़ुरान खणी आया, जेको दीन खणी आया, जेका सुन्नत शरीयत खणी आया, उन जे मथां अमल कंदो।
अल्लाह इंशाअल्लाह साईं जेको पैगाम खणी आया उनखे मञंदो अमल कंदो इंशाअल्लाह कहिड़ा कहिड़ा अमल कंदो अल्लाह हाँ ओ बिठा हुजूर जे न मञण वारनि जो हाल इहो हुयो जीअं इन माण्हू जी तव्हांखे हिकायत ॿुधायमि रिवायत ॿुधायमि जंहिं पंहिंजी न्याणी खे केॾे न बेरहमाना अंदाज़ में पूरियो ॾिसो उन ज़ुल्म कयो न न्याणी खे पूरी पर हिन वक़्त में बि ज़ालिम मौजूद अथव हिन वक़्त में बि जेके न्याणियूं विहारियूं वेठा आहिनि न न्याणियूं परणाइनि नथा हुन हिकिड़ो सूर ॾिनो पूरे छॾी मरी वई हली हे रोज़ न्याणी खे नओं सूर थो ॾिए जेको न्याणी विहारियूं वेठो आहे परणाए नथो चए थो त मां कंहिंसां परणायां मुंहिंजो मट सानी कोन्हे को चए थो मुंहिंजी बनी विराइजी वेंदी न्याणी ॿिए घर में वेंदी मुंहिंजी बनी विराइजी वेंदी मुंहिंजी मिल्कियत विराइजी वेंदी कंहिंखे मिल्कियत जो ख़्यालु आहे कंहिंखे पंहिंजी वॾाई आहे त मूं जहिड़ो को मट सानी ॿियो कोन्हे ओ मिठा इहो बि ज़ुल्म आहे न्याणी बालग वेठी आहे हर महीने खून जो ॾोह तुंहिंजे दफ़्तर में लिखी ॾे थो अशराफ पीउ जो कमु न आहे न्याणी विहारे छॾे जंहिं वटि बि न्याणी बालग आहे परणायो मिठा ॾिसो पंहिंजी बिरादरी में सुठी जाइ सुठो रिश्तो मिले बिस्मिल्लाह पंहिंजी बिरादरी जो पहिरीं हक़ आहे पर जेकॾहिं बिरादरी में न आहे त महर बि मुस्लमान गबोल बि मुस्लमान जंहिं बि चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे हड़ई मुस्लमान पाण में भाइर चओ हड़ई मुस्लमान पाण में मलाणो आहे या मुहाणो आहे सुभान अल्लाह खासकेली आया खोसो आ जे बि कलमो पढ़ियो आहे हड़ई मुस्लमान पाण में भाइर आहियूं को दीनदार घराणो ॾिसी न्याणी परणायो पुट परणायो दीन ॾिसी रिश्तो कयो दीन ॾिसी जी साईं जी न्याणियूं विहारियो न वरी ॿियो मर्ज़ आहे न्याणियुनि खे पैसनि ते खपाइण जो तव्हां वटि हिते आयल न आहे पैसनि ते विकिणणु याद रखो जेको न्याणी के पैसनि ते खपाए थो न क़यामत जे ॾियारे अल्लाह फरमाए थो मां हिन सां जंग कंदुसि जंहिंसां अल्लाह जंग करे उहो ज़लील थी वेंदो वो मिठा पूरे महशर जे मैदान में इन माण्हू खे ज़लील कयो वेंदो दुनिया वारो हे अथव जेको न्याणियुनि खे पैसनि ते विकिणंदो हुयो अॼु का थोरी ॻाल्हि थींदी आहे न झलींदा छोकिरे खे झलींदे आवाम में कंहिं नाल ॻाल्हि न करी मथां दुश्मन को ख़बर पवे बाबा कंहिंसां ॻाल्हि न कजो मुंहिंजी हे ॻाल्हि भरम रखिजो पर्दो रखिजो लिकाईंदो ही त कंहिंखे ख़बर न पवे पर महशर जे मैदान में अरबे खरबे इंसान मैदान में बीठल हूंदा उते जेको ज़लील थिए ऐं अल्लाह जंहिंसां जंग करे ॿुधाए त इन खां वधीक ॿी का ज़िल्लत थींदी मुसलमानो न्याणियूं न विकिणो न्याणियुनि खे इज़त ॾियो मान ॾियो न्याणियुनि सां सुठो सलूक रखो न्याणी परणजी वञे त बि उन जो ख़्यालु रखंदा कयो ईद बरात ते न्याणी खे घुराईंदा कयो उन वटि कॾहिं लड़ी बींदा कयो उन खां हाल अहवाल पुछंदा कयो न्याणी वटि जे न अबो अची वञे या भाउ अची वञे त उहा पंहिंजे लाइ ईद जो ॾींहुं सम्झंदी आहे पंहिंजे न्याणियुनि जो ख़्यालु कयो पंहिंजे घर वारियुनि जो ख़्यालु कयो तव्हांजे निकाहनि में क़ैद आहिनि तव्हां उन्हनि खे अल्लाह जे अमुर सां निकाह जे करे तव्हांजे घर में आयूं न तव्हांजी ज़ात न क़ौम न कबीलो पर निकाह जे करे हू वेचारी पंहिंजो अबाणा छॾे वतन छॾे मिट माइट छॾे तव्हांजे घर में आई आहे उन जो ख़्यालु तव्हांखे रखिणो आहे उन सां सुठो सलूक रखणु साईं फरमाईंदा ख़ैरुकुम लिनिसाइही व बनातिही सभिनी में भलो माण्हू उहो आहे जेको पंहिंजे घर वारियुनि सां भलो हलंदो आहे पंहिंजे न्याणियुनि सां भलो हलंदो आहे व अना ख़ैरुकुम
साईं फरमाइनि था मां मोहम्मद करीम तव्हां सभिनी खां वधीक पंहिंजे घर वारनि सां सुठो हलंदो आहियां। पंहिंजे घर में दीन इस्लाम आणियो, ज़ाल खे चओ त निमाज़ पढ़, नथी पढ़े वरी चओसि, नथी पढ़े वरी चओ, चवंदा रहोसि, नेठ हिकिड़े ॾियारे कलमो पढ़ंदी, नेठ हिकिड़े ॾियारे निमाज़ थी वेंदी। हिकिड़ो फ़कीर पियो ॻाल्हि करे, चई मुंहिंजी ज़ाल निमाज़ न पढ़े, घणो ई चयोमांसि, न पुट पढ़े न ज़ाल पढ़े। हिकिड़े ॾींहुं मूं चयो थेलड़ो तयारु कयो, मां कपिड़ा ॿ टे जोड़ा हुन में विधमि, मूं चयो मुंहिंजी अलविदा अथव, ख़ुदा हाफ़िज़। ज़ाल पुछण लॻी काॾे थो वञी? पुट धीअरूं हड़ई पुछण लॻा त बाबा काॾे? चई तव्हां मुंहिंजो चयो नथा मञो, तव्हांखे हेॾो चयो त निमाज़ नथा पढ़ो, क़यामत जे ॾियारे में अज़ाब मूंखे बि थींदो, पुछाणो मूंखां बि थींदो, तंहिंजे करे हाणे इहो घर ॼाणो, तव्हां ॼाणो, मां छॾियूं थो वञा। चई मुंहिंजे अखियुनि में ॻोड़ा अची विया, रोई पियुसि, ज़ाल बि रुनी, पुट बि रुना, धीअरूं बि रुनियूं। चई बाबा असांखे अलाह वास्ते छॾे न वञो, हाणे अॼु खां वठी निमाज़ न छॾींदा, सॼो घर निमाज़ी थी वियो, अॼु ताईं निमाज़ी। कुझु तो में बि लक्षण हुजे न, ओ मिठा पाण बि निमाज़ी थियो, पंहिंजे बच्चनि खे बि निमाज़ी बणायो, पंहिंजे घर वारनि खे, पुटनि न्याणियुनि खे बि निमाज़ पढ़ायो। ओ मिठा सोणे नबी जी सुन्नत शरीयत दीन ते अमल कयो, कंहिंसां ज़ुल्म न कयो, कंहिंसां नाजाइज़ी नाइंसाफ़ी न कयो। बेटा जेकॾहिं कंहिंसां ज़ुल्म कई न, हू ग़रीब आहे, कुझु ई नथो सघे, पुॼी नथो सघे, पर पुॼण वारो मथो आहे। अल्लाह खां केर बि ॾाढो न आहे। पुट ज़ालिम खे रब ॾिगरस ॾींदो आहे, मोहलत ॾींदो आहे, पर जेॾी महिल पकड़ रब जी थींदी आहे न त हुन जूं रीहूं बि राज ॿुधंदा। तव्हांजे ओड़े पाड़े में ॾिसो, जन ग़रीबनि सां ज़ुल्म कया, जन नाजाइज़ियूं नाइंसाफ़ियूं कयूं, उन्हनि खे सज़ा मिली आहे या न मिली आहे? 2-3 ॾींहं उहे जेके पंहिंजो मन मस्ती कंदा, 2-3 ॾींहं लौणे फेर लपाट लॻई न शाह लतीफ़ चए, अल्लाह जी गिरफ़्त थींदी आहे न, वला यूसिकु वसाक़हु अहद। अल्लाह जे गिरफ़्त जहिड़ी कंहिंखे पकड़ ॾांहुं न ईंदी आहे, अहिड़ो अल्लाह मुजरिमनि खे पकड़ींदो आहे। बसि तोखे हथियार थी वियो, बंदूक राइफल थी वई, त बसि ग़रीबनि सां ज़ुल्म कंदो वठंदे? न मिठा, ग़रीबनि ते बाझ कयो, रहम कयो, तरस कयो, अल्लाह वरी तव्हांजे लाइ पंहिंजे रहमत जा दरवाज़ा खोले छॾी। सुभान अल्लाह। इरहमू मन फिल अर्द यरहमुकुम मन फिस समाए। अल्लाह फरमाए थो त मदीने वारो मीर फरमाए थो, तव्हां ज़मीन वारनि ते रहम कयो, आसमान वारो तव्हां ते रहम कंदो। सुभान अल्लाह। अल्लाह यरहम फला युरहम, जेको ॿिए ते रहम न कंदो, अल्लाह उन ते रहम कोन कंदो। मिठा ॿियनि ते बाझ कयो, अबो अमड़ कुराइड़ा थी विया, इहे मुसाफ़िर परदेसी अथव, इन्हनि जो घणो ख़्यालु कजो। वरी हथ ॿधी थो चवां, अबे जी पारत अथव, मूंखे कुझु पंहिंजो सॼण सम्झो था न, मां वरी बि हथ ॿधी चवां थो, अमड़ जी पारत अथव, इहा परदेसियाणी अथव, इहो अबो मुसाफ़िर अथव, वेंदो हथनि मां निकिरी, वरी ॾिसण जे लाइ सिकंदो, पंहिंजे अबे जे लाइ मूंखां पुछा कयो न, मूंखे मुंहिंजे अबे सां वॾी मोहबत हुई, मुंहिंजी अमड़ सां मुंहिंजी वॾी मोहबत हुई। वीड़ा से तोड़ निभाए अल्लाह, जस मारुण में के आहे, हे वीड़ा से तोड़ निभाए अल्लाह, जस जोगियड़ ने के आहे, से जस तावनी मुमल माणे, दिलड़ी तनी के ॾाढो थी काणे। ओसे जसुता वञी मुमल माणे, दिलड़ी तनी ले ॾाढो थी ताणे, हो त उहे ॾिसां हे कर हाणे, ढेर मिटीअ जा ड्राहे अला, ओ ढेर मिटीअ जा ड्राहे अला, जस मारुअड़न खे आहे, वीड़ा से तोड़ निभाए अला,
जस जोगीअड़ने खे आहे इन्हनि परदेसियुनि जो ख्याल कयो वॾी उमिरि वारो तव्हांजो अबो नब हुजे पर उन जो ख्याल कंदा कयो नंढी उमिरि वारे ते बाझ कंदा कयो परावा नंग न तकियो परावन नंगनि में बुरियूं नज़रूं न रखो अल्लाह जो ख़ौफ़ रखो जेको परावा नंग बेहयाई कंदो आहे उन जी पंहिंजे नंगनि जी बि हिफ़ाज़त कोन रही सघंदी इमाम शाफ़ी तो फरमाए त ज़िना कर्ज़ आहे उहा उन जे घर मां कर्ज़ अदा कयो वेंदो जेको परावने नंगन में ज़िनाकारी थो करे इहो कर्ज़ उन जे घर मां अदा कयो वेंदो अल्लाह वटि देर हूंदी आहे अंधेर न हूंदो आहे ओ मुसलमानो कंहिंजे नंगन में न्याणियुनि में बुरियूं नज़रूं न रखो कंहिंजी दिलि न ॾुखायो कंहिंजी दिलि न ईज़ायो कंहिंखे सतायो न ख़ासि अहिड़ो माण्हू जंहिंजो अल्लाह खां सवाइ ॿियो केरु न आहे हिकिड़े माण्हू जो सरदार जो ॾढो आहे बाबा हिनखे हथ न लाहिजो हिन जो सरदार साहिबु वेठो आहे न ॾाए छॾींदो सज़ा ॾेई छॾींदो कंहिंखे सरदार जो ॾढो आहे कंहिंखे ऑफिसर जो ॾढो आहे कंहिंखे सूबेदार जो ॾढो आहे पर उहो माण्हू जंहिंखे अल्लाह खां सवाइ ॿियो केरु न आहे उन माण्हू जी दिलि न ॾुखाईंदा कयो जेॾी महिल मज़लूम रड़ कंदो आहे अल्लाह जो अर्श लुटी वेंदो आहे रब फरमाईंदो आहे मज़लूम सब्र कर तूं अकेलो न आहीं मां रब तुंहिंजो मददगार कंहिंखे बि न ईज़ाईंदा कयो अॼु मूंसां वाइदो कयो कंहिंखे न ईज़ाईंदा हे झगड़ा फसाद हे पलांद हे हिन हीअं कयो मां हीअं कंदुसि हो हीअं थो करे मां हीअं कंदुसि इहे शैतानी ख़्याल कढो इहे जेके मनसूबा अंदरि ठाहियूं वेठा आहियो न फलाणे खे मारियां फलाणे खे हीअं कयां फलाणे जी बनी ते कब्ज़ो कयां बीठा मुसाफ़िर परदेसी अॼु न सुभाणे जो मौत मथो बीठो हा केतिरा माण्हू हिन असांजे मजलिस में ईंदा हींअर नज़र कोन था अचनि ॿिया वीचारा वॾे फ़कीर शहज़ादो फ़कीर हूंदो हिते ईंदा हुआसीं ओ रोड ते उते घोटकी ते अचे अधु वाट बीहंदो इस्तक़बाल जे लाइ काॾे विया अयाज़ फ़कीर काॾे वियो उहे दिलि प्यारा दोस्त जुदा थींदा था वञनि ओ मिठा अॼु न सुभाणे असांजो वारो बि ॼाण अचण वारो आहे हिन परदेस खाने मां हलण वारो आहीं मिठा कुझु अॻिते जी तयारी कर केतिरो जीअंदे 10 साल 15 साल 50 साल 100 साल त केरु कोन्हे न जीअण वारो चंद ॾींहंनि जी ज़िंदगी आहे सुठी गुज़ार जो हर को वाह वाह करे ईअं न थिए जो माण्हू चवनि ख़ुदा कयो मोह असांजी जान छुटी वो पखी परदेसी अड़ा सिखो करे उड़न जी वाई छो विसारई वतन ते वरण जी काॾे तुंहिंजा मारू है काॾे तुंहिंजा मारू छॾे विया अबाणा ओ छॾे विया अबाणा पखी परदेसी अड़ा दा वेठायूं उड़ाणा करे महल पूरी चुगी वठ के दाना पखी परदेसी अड़ा दा वेठायूं उड़ाणा बेटा जो आद कयो दिल में जेके बुग़्ज़ कीना कुदूरतूं ये बुरा मनसूबा ठाया अथव न भलारो ॾींहुं जुमे जो आहे सुठी सुहिणी मजलिस में अॼु दिल में इहो आद कर त अॻिते जे लाइ बाक़ी जेका ज़िंदगी बची आहे मुस्तफ़ा जो सचो ग़ुलाम थी गुज़ारी मदीने वारे साईं जी सुन्नत शरीयत वारी वाट ते हलंदी छा इहा ॻाल्हि क़बूल आहे कहिड़ा कहिड़ा इन ते अमल कंदव अल्लाह करीम जल्ल शानु शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए वमा अलैया इल्लल बलाग हिकिड़ो भेरो सूरत फातिहा पढ़ो 2 भेरा कुल वल्ला आद पढ़ो